जी नाज़रीन हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां नओं दौर खां अवांखे हम ख़बर ॾींदा रहंदो सेमको पारां गैर क़ानूनी कुंडा कनेक्शन काटे बाक़ीदारनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ कयो वियो आहे। सेमको सब डिवीज़न नओं दौर जे SDO सजाद मेमण जी अॻवानी में शहर जे खोड़ा मोहल्ले थाणो रोड गरीबाबाद समेत मुख़्तलिफ़ मोहल्लनि में बिजलीअ जे गैर क़ानूनी कुंडा कनेक्शन खे काटे बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो, जंहिं दौरान बिजली बाक़ीदारनि खे बिजली जा बिल जमा करण जी वार्निंग ॾियण सां गॾु केतिरनि ई बाक़ीदारनि जी बिजली काटी वई। उन मौक़े ते सब डिवीज़न नओं दौर जे SDO सजाद मेमण जो चवणो त नओं दौर शहर में बिजली चोरनि ख़िलाफ़ ऑपरेशन तेज़ कयो आहे ऐं कंहिंखे बि बिजली चोरी करण जी इजाज़त न ॾींदासीं। शहर मां बिजली चोरी खे घटाए बिजली सार्फिन खे लोड शेडिंग खां पाक बिजली फराहम करणु चाहियूं था ऐं उहो तॾहिं ई मुमकिन थी सघे थो जॾहिं बिजलीअ जी चोरीअ खे घटाए वधि खां वधि मीटर लॻाए वञनि। अॼोकी ऑपरेशन में 200 खां वधीक गैर क़ानूनी कुंडा कनेक्शन काटे बिजलीअ जूं तारूं तवील में वरितियूं आहिनि, जिन खे बाहि ॾेई साड़ियो वेंदो ऐं बिजली चोरी ख़िलाफ़ ऑपरेशन वधीक जारी रखियो वेंदो।